में मौलाना चांडियो साहब ॾिठो घणो नस्ल घणनि न ॾिठो मौलाना अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए मौलाना जन हिकिड़ी तकरीर आई उन में चयो त अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम कुरान शरीफ जी आयत आहे इन जो माना कहें त अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन नबी मोहम्मद करीम पंहिंजे मोमिननि खे प्यारो ॾाढो प्यारो औला जो माना के चवंदा औला माना दोस्त जे बि ईंदी आहे औला जहन्नम जे नाले में निकिरो औलाद कफ़ औला जहन्नम जे वादी जो नालो औला बि माना अक़रब बि ईंदी आहे माना वेझो चांडियो साहब जो चए मां हिते न वेझे जी थो कयां बरेलवी हज़रात में त इहा मुराद वठंदा आहिनि त नबी असांखे वेझो आहे चांडियो साहब चयो त भला मां बाजू इहा माण्हू पोइ जेको वणेव मूंखे सम्झे पोइ चांडे अॻिते हली करे चयो त जंहिंजे दिलि में मिन अनफुसिहिम नबी वेझो आहे मोमिननि खे पंहिंजे नफ़्सनि खां जेको नफ़्स में आहे पोइ उन खां गुनाह कयो जंहिंसां नबी पंहिंजे नफ़्स में दिलि में नबी अची वियो दिलि दिमाग़ में त उन खां ग़लती कीअं थींदी शराब कीअं पीअंदो ज़िना कीअं कंदो गुनाह कीअं कंदो बहरहाल इहे चांडे साहिब जा लफ़्ज़ हुआ अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सलाह उन्हनि जे ॾसियलनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए शाइर इस्लाम बि इहा ॻाल्हि कई